अॻे उतो मां मख पंहिंजे मकड़ीअ भोरा शक मभाए लहरियूं सही लॻंदियूं। ही हिदायती बैत है जंहिंमहिल भाए जे पियो त अॻ में हिदायत कई वई आहे पर उन ते अमल न थियो आहे। ही ॿीहर थो चइजेसि त अॻे उतो मां यानी अॻ में चयो वई त वञ का वञी हिरफत सिख, को इल्मु सिख, का ॾाह हप, का कारगिरी वञी हासिल कर। मख पंहिंजी मकड़ीअ खे मख ॾियणु, मकड़ी यानी ॿेड़ी। ॿेड़ी जॾहिं दरिया में लाहिजे, उड़ाह में मोकिलिजेसि त उन खां पहिरीं ॿेड़ाइता उनखे मख ॾेई वाटर प्रूफ कंदा आहिनि त जीअं उहा आराम सां पंहिंजो सफ़र बिना कंहिं सेमे जे करे सघे। इहो मिसाल खणी लतीफ़ साईं सम्झाए त ज़िंदगी तोला ईअं इम्तिहान खणी ईंदी जीअं उड़ाह मंझि दरिया मंझि ॿेड़ीअ खे लहरियूं लॻंदियूं आहिनि, तीअं तुंहिंजे लाइ बि ज़िंदगी इम्तिहान खणी ईंदी। ऐं जेकॾहिं का तयारी कयल हूंदई, का महारत, का कारगिरी, का विजा हूंदई त आसूदो गुज़ारींदे। भोरा शक मभाए लहरियूं सही लॻंदियूं। सभागा इन हक़ीक़त में शक न भाइजां त ज़िंदगी तोला खे इम्तिहान खणी कोन ईंदी। लहरियुनि जो सही लॻणु यानी ज़िंदगीअ मंझि इम्तिहाननि जो अचणु, ॾुखियाईनि जो अचणु, चैलेंजिस जो अचणु। पोइ जेकॾहिं का हिरफत, को इल्मु, का ॾाहप, का ॼाणप हूंदी त माण्हू आयल ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई ॾाढी शानाइते नमूने ज़िंदगी गुज़ारे सघंदो। इन ई ॾिसा में लतीफ़ साईं जो ॿियो बि हिकिड़ो बैत आहे त तांघे में ताणे ॿध पंहिंजो तुर हो, ऊन्हे में आणे कोन ॾींदुई को ॿियो। यानी पाणीअ जा पेर ॿुड़ो हुजे त पंहिंजो तुर हो तयारु कर, ऐं जे पाणी सिर खां वरी वियो त केर बि तुंहिंजो मददगार कोन थींदो। ॾुखियाई अची वई त पोइ तोखे पाण मुंहुं ॾियणो पवंदो। उनजे करे बहितर आहे त तूं पाण पंहिंजी तयारी कर ऐं पोइ शानाइती ज़िंदगी गुज़ार।